मोअज़्ज़िज़ दोस्तों, अॼु की ये तकरीब अल्लाह ताला जे हम्द तौहीद जे बयान पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ ऐं उन सां अक़ीदत और मोहब्बत जो इज़हार आहे। हीअ असांजी ख़ुशनसीबी आहे त असां दुनिया के सभ खां वॾे इंसान जा मञींदड़ आहियूं। दुनिया ते सभ खां वधीक असर विझंदड़ शख़्सियत जा पोइलत आहियूं, उन जा उम्मती आहियूं। लेकिन असां जॾहिं उन जो तज़किरो कयूं था, जॾहिं उन जे सीरत जो बयानु कयूं था, जॾहिं उन जे शान में कुझु ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ वेहूं था त उन वक़्तु असां ते फ़र्ज़ थो बणिजे त आका इनामदार मोहसिन इंसानियत हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो उसवा हसना, उन्हनि जो तरीक़ो, उन्हनि जी तालीमात, उन्हनि जी हिदायत, उन्हनि जी रहनुमाई असांजे लाइ छा आहे। मुंहिंजा दोस्तो, हीउ दौर जंहिं दौर मां असां गुज़री रहिया आहियूं, इहो दौर मिसाली शख़्सियतुनि जे इंतिहाई अणाट में आहे। दुनिया जेको आहे उहा शीशो खणी, नज़र जो शीशो खणी माण्हुनि जे किरदार खे, उन्हनि जे अमल खे, उन्हनि जे उसवा खे ॾिसण जी खोजना में आहे, तलाश में आहे। ऐं वरी जुहद ऐं वरी तलाश खां पोइ जेकॾहिं हुननि खे दुनिया में का मिसाली शख़्सियत, का असराइती शख़्सियत मिले थी त उहा सभ खां अहम शख़्सियत जे तौर ते उहा नज़र वञी पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस ते पए थी। माइकल हार्ट किताब लिखियो आहे द 100 किताब में हुन दुनिया जे 100 शख़्सियतुनि जो इंतिखाब कयो त दुनिया में कहिड़ियूं 100 शख़्सियतूं आहिनि जिन दुनिया खे मुतसिर कयो, दुनिया खे ॾिनो, दुनिया खे तब्दील कयो ऐं दुनिया खे हिकिड़ो मक़ाम अता कयो पंहिंजी शख़्सियत सां, पंहिंजे अमल सां, पंहिंजे तजुर्बनि सां, पंहिंजे फ़िक्र सां, पंहिंजे साइंसी तहक़ीक़ुनि सां, पंहिंजे इनक़िलाबी अमल सां दुनिया खे बदिलायो, दुनिया खे एहसान कया। उन में 100 शख़्सियतुनि जी हुन रैंकिंग कई, दर्जेबंदी कई, 100 शख़्सियतुनि जो इंतिखाब कयो। उन में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं, आइंस्टाइन खां वठी करे बेंटन रिसिल ताईं, साइंसदाननि, मुफ़क्किर, समाज सुधारक, पैगंबर सभु कठा कया, 100 माण्हुनि जो इंतिखाब कयो। हुन जे लाइ मसइलो आयो त इन्हनि 100 माण्हुनि वाक़ई इंसानी सोसाइटी खे बदिलायो, इंसानी सोसाइटी ते असर विधा, पर इन्हनि 100 माण्हुनि जी आउं दर्जेबंदी कयां त सभ खां वधीक इंसानियत ते असर कहिड़ी शख़्सियत जा पिया, सभ खां वधीक दुनिया खे बदिलाईंदड़ कहिड़ी शख़्सियत हुई। हुन हिकिड़ा मयार मुक़ररु कया। हुन चयो त जॾहिं आउं इहा दर्जेबंदी करणु वेठुसि त सख़्तु आज़माइश मां गुज़रियुसि। मां ॾिठो त जेकॾहिं दुनिया में मञींदड़नि जो तादाद ॾिसी करे कंहिं शख़्सियत जो तयन कया त उन हिसाब सां पहिरियों नंबर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी शख़्सियत बीहंदी, जे इंसानी दुनिया ते असर मुरतब कया। छो त हिन वक़्तु सॼी दुनिया में तादाद जे लिहाज़ खां, मज़हबनि में सभ खां वधीक तादाद जे लिहाज़ खां ईसाई आहिनि। जेकॾहिं ईसाइनि जो तादाद वधियो आहे त पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो असर हिन इंसानी दुनिया ते वधो आहे। पर मूं सोचियो त इहो हिकिड़ो मयार काफ़ी न आहे, इहो हिकिड़ो मयार काफ़ी न आहे, छो त हज़रत ईसा जेके माण्हू तयारु कया उन्हनि मां केतिरा माण्हू आहिनि जेके हज़रत ईसा जे तालीमात ते अॻिते हली करे क़ाइमु रहिया। नंबर ॿी ॻाल्हि, केतिरा माण्हू आहे जिन जानसारीअ सां हज़रत ईसा जे तालीमात ते, हज़रत ईसा जे फ़िक्र ते जेको आहे उहो क़ुर्बानी ॾिनी। इन्हीअ जे करे मां इन नतीजे ते पहुतुसि त पंहिंजी शख़्सियत जंहिं इंसानी दुनिया ते सभ खां वधीक मुअसिर असर विधो उहा हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी आहे, जो उन्हनि जी शख़्सियत हज़रत उमर फारूक जहिड़ा माण्हू पैदा कया। हज़रत उमर, इहा हिन दौर जी वॾे में वॾी ज़रूरत आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत खे पढ़ी करे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जोहद जे तरीक़े खे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इनक़लाब आणण जे अमल खे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंसानियत के
इंसानियत जे आला मरातब खां आगाह करण जे तरीक़े खे असांखे इंसानियत ताईं पहुचाइणो पवंदो। ही असांजे लाइ इंतिहाई अलमीअ जी ॻाल्हि आहे त असां क़ुर शरीफ़ जे तर्जुमन सां ऐं सीरत जे किताबनि सां पंहिंजो ताल्लुक़ कटे चुका आहियूं ऐं उन पैमाने ते जंहिं पैमाने ते क़ुर वॾो जेॾो वॾो किताब आहे, सीरत जेॾी वॾी उसवा हसना आहे, असां उन ॿिन्ही किताबनि खे जेको आहे उहो छॾे ॾिनो आहे ऐं असांजो ताल्लुक़ कमज़ोर थो थींदो वञे। मां तव्हांखे ताजुब जहिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असांजी सिंध में जिन माण्हुनि पढ़ियल माण्हुनि सीरत खे पढ़ियो आहे उन्हनि खे सीरत जी अज़मत जी ख़बर आहे। मां तव्हांजे मालूमात जे लाइ तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु सीरत जा वधि में वधि किताब सिंध में रसूल बख्श पलीडे जे पार्टीअ जा माण्हू पढ़ी रहिया आहिनि। रसूल बख्श पलीडे पंहिंजे पार्टीअ जे वर्करनि खे चयो आहे त तव्हांखे जेकॾहिं दुनिया जे कंहिं वॾे इंसान जी, जाकोड़ी इंसान जी, मुजाहिद इंसान जी, कॾहिं बि कंप्रोमाइज़ न करण वारे इंसान जी, सौदेबाज़ी न करण वारे इंसान जी, अमीर तबक़नि सां महार वटकाइण वारे इंसान जी जेकॾहिं तव्हांखे ज़िंदगी पढ़णी आहे त उहा ज़िंदगी हज़रत मोहम्मद जी ज़िंदगी आहे। इन करे वञो हज़रत मोहम्मद जी ज़िंदगीअ ते जेके किताब तव्हांखे मिलनि था उहे किताब पढ़ो ऐं उन जे पार्टीअ जा हिन वक़्तु उहे सीरत जा किताब पढ़नि पिया। हिन जे पार्टी जा माण्हू इहे सीरत जे किताब इन लाइ न पिया पढ़नि त उहे सीरत जा किताब पढ़ी करे इस्लामी इनक़लाब जा मुजाहिद बणिबा न। हू भले इंसान बणजण लाइ, हू बेमिसाल इंसान बणजण जे लाइ, हू अडोल इंसान बणण जे लाइ, हू जाकोड़ी ऐं जिदोजहद वारे इंसान बणजण जे लाइ हज़रत मोहम्मद जी ज़िंदगी जा अक्स ऐं ओलड़ा ॾिसण था घुरनि पिया ऐं उनखे मिसाल बणाइण था घुरनि पिया। इहो हिकिड़ो पहलू उन्हनि खे घुरिजे थो पियो। असां वटि पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शख़्सियत जा, उन्हनि जे उसवा हसना जा हज़ारे पहलू आहिनि। उन्हनि जे तक़वा जा, उन्हनि जे ज़हन जा, उन्हनि जे 40 साल ज़िंदगीअ जो मुतालियो इहो बि असांजे लाइ ज़रूरी आहे। तमामु घटि असांखे वाइदनि में ॿुधायो थो वञे, तमामु घटि असांखे दर्शन में ॿुधाई थी वञे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़ब्ल अज़ नबुवत ज़िंदगी त कीअं पाण जेको आहे हल्फुल फुज़ूल जी कन्वेंशन कोठाइनि था। उन कन्वेंशन में जेको आहे उहो सभिनी अरब सरदारनि खे विहारनि था। त मके में माण्हू सां ज़ुल्म थो थिए। मके में माण्हू जिन ग़रीबनि मजबूरीअ खां व्याज वरितो आहे, व्याज मथां व्याज चढ़ंदो थो वञे, ज़ुल्म जी चकीअ में पीड़जनि था। सरदार उन्हनि खे पुठीअ तां लटा लाहे करे विच बाज़ार में कुटिनि था पिया, चहबुक हणनि था पिया, सोटा हणनि था पिया। ग़रीब व्याज नथो ॾेई सघे। ग़रीबनि जा व्याज जेके आहिनि उहे असां अमीरनि खां माफ़ करायूं या असां चंदो गॾु करे उन्हनि लालची ऐं सूदखोर माण्हुनि जा जेके आहिनि उहे व्याज भरे ग़रीबनि खे निजात ॾियारियूं। जेके बेवाऊं आहिनि उन्हनि जी मदद कयूं। जेके ग़रीब मिस्कीन माण्हू आहिनि उन्हनि जी परगोर जे लाइ पहुचूं। ॾींहं राति जेको आहे हिन फ़िक्रमंद में आहिनि। ॾींहं राति इहा फ़िक्रमंदी आहे त सोसाइटी खे बदिलायूं, व्याजखोर सोसाइटी खे बदिलायूं, जाहिल ऐं बेइल्म सोसाइटी खे मटायूं, सरदारनि जे ग़ुलामी में फाथल सोसाइटी खे मटायूं। उन्हनि जे लाइ मुख़्तलिफ़ हिकमत अमलियूं ऐं मुख़्तलिफ़ सरगर्मियूं, मुख़्तलिफ़ कन्वेंशनूं, मुख़्तलिफ़ दौरा, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुलाक़ातूं ऐं गारे हिरा में वेही करे फ़िक्रमंदियूं करणु, मराक़बा करणु, इहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जा अहिड़ा पहलू आहिनि जेके असांखे हिन दुनिया में मिसाली इंसान बणण जे लाइ ऐं हिकिड़ो दावती किरदार करण जे लाइ रहनुमा उसूल आहिनि। दोस्तो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती जेकॾहिं दावती न आहे त पोइ उन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सम्झो ई कोन्हे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चङी तरह मञियो ई कोन्हे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी ज़िंदगी दावत हुई। जेकॾहिं असां पंहिंजो उहो दावती रोज़ ख़तमु करे था छॾियूं, असां इनक़लाब जे लाइ, असां तब्दीलीअ जे लाइ, असां इंसाननि जे सुधारे जे लाइ हर हवाले सां जेकॾहिं दावती किरदार खे क़बूल कयूं था ऐं उन दावती किरदार खे संभालियूं था, दावती जुहद में शरीक थियूं था पिया, त इहा असांजी हक़ीक़ी इताअत आहे। इहो असांजो हक़ीक़ी उसवा हसना आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जे हवाले सां असांजो डॉक्टर नबी बख्श साहब बलोच हींअर वञी चुका आहिनि। इंतिहाई ॾुख मां इहा ॻाल्हि करे चुका आहिनि त असां मुस्लमान गुज़िरियल 600 सालनि खां इन फ़िक्र ते हलूं पिया त दुनिया बातिल आहे, दुनिया हक़ न आहे, दुनिया बातिल आहे, दुनिया ढूंढ आहे, दुनिया
कूड़ आहे ऐं दुनिया सां असांजो न वञे, दुनिया काफ़रनि जे लाइ दोस्तो असांखे गुमराह कयो वियो आहे। दुनिया हक़ आहे, दुनिया हक़ीक़त आहे, दुनिया केॾियूं ख़ूबसूरतियूं हसनतन फिर दुनिया क़ुरान जो हुकुम आहे, दुनिया जूं ख़ूबसूरतियूं, दुनिया में इनक़िलाब, दुनिया में फलाही मुआशरो, दुनिया में हुस्न, दुनिया में अल्लाह जी इताअत, दुनिया में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क सां सरशार मुआशरो क़ाइम करणु मुस्लमाननि जी ज़िम्मेदारी आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अहिड़ो मुआशरो क़ाइम करे ॾेखारियो, दुनिया जी जान पानी उन्हनि अरबनि खे बदुअनि खे ॾिनी, दुनिया जी हुक्मरानी दुनिया पंहिंजे पोइ लॻनि खे जेको आहे उहा अता कराई। इन्हीअ जे करे इस्लाम जे तालीमात जो इहो पहलू त दुनिया हक़ आहे ऐं दुनिया में जिहाद, दुनिया में निज़ाम जी तब्दीली, दुनिया में इस्लामी मुआशरो, दुनिया में फलाह बबूद जो मुआशरो, ये मुस्लमाननि जे बुनियादी मक़सदनि में आहिनि। असां इन्हनि मक़सदनि जे तरफ़ां मोटूं ऐं उन्हनि मक़सदनि जे तरफ़ मोटंदासूं क़ुरान शरीफ़ जे मुताले सां ऐं सीरत जे किताब जे मुताले सां। दोस्तो मां हिन प्रोग्राम जे हवाले सां इहो मैसेज अव्हां ते पहुचाईंदुसि। अल्लाह ताला असांखे तौहीद ऐं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत सां उन्हनि जे तालीमात जे इश्क सां सरशार रखे महिरबानी।